महमूद कोसे में जलसे ते अचल वाला जिब्रील हेठा मोहम्मद सबरीन का मथे पे हो गया। नंढा न वॾा ॾाढा जो सुभान अल्लाह। नंढा न वॾा अर्शन मथे अरबी वयो भला गलो ला बि कमाली ही सारो जहान रोशन थियो। कशफत जाबी जमाली ही वस्मो सोहणे जो सब सुठो खाण भी सुठो पीअण भी सुठो मुरकण भी सुठो हलण भी सुठो। अमर आमिना थी फरमा मिठो मोहम्मद मुझे पेट में ओगराई याद अतर जी खुशबू पत्थर ते कदम रखा पत्थर अटो बणजे मां जबलन में बकरियूं चारिया पत्थरन में आवाज अचे आमिना मुबारक थई तुझे पेट में अजन जो सरदार पोयन जो सरदार नूरन जो सरदार आमिना यो बच्चो जमई इन बच्चे जो नालो मोहम्मद रख जा। नालो छा रखे जा छा मोहम्मद बद बादा चप चुमियूं ॾियनि केड़ा सुहणा है नाम मोहम्मद मेरी दिल दी तार हिलावे। केड़ा सुहणा है नाम मोहम्मद। मौला महमूद खोसे वारा पुछन था मोहम्मद जी माना जे मोहम्मद जी माना सिज तारीफ करे चंद तारीफ करे सितारा तारीफ करे फरिश्ता तारीफ करे अर्श तारीफ करे सारी कायनात तारीफ करे अर्श वारो रब तारीफ करे मोहम्मद उनखे चइबो आहे। ॾाढा असो जी इज्जत मोहम्मद जे गुलामी में। मदीने पाक में बारडा रान पिया खेल इमाम हुसैन भी गड्डा हजरत उमर जो आयो सब बार भजी विया इमाम हुसैन भी रहो भगो ही कौन सोने उमर जो सोना हुसैन तू कौन भगे सब भजी विया तू भी रहे छो जे मां छो भजा मुखे पक्का तो उमर तू मुझे नाना मोहम्मद जो नौकर आहे नंढा न वॾा मुखे पक्का तू मुझे नाना मोहम्मद जो गुलाम है। ये जो चे खुदा जो कसम हजरत उमर गोडन बरस जमीन ते किरी पियो अखिन में गोड़ा बही पिया अकल करे चे हुसैन क़यामत में रण करे रब के चई जा त ही उमर मोहम्मद जो गुलाम है। फखर गाड़ी में ना है फखर बंगले में ना है फखर दौलत में ना है फखर ऐसे में ना है फखर नौकरी में ना है फखर मोहम्मद के गुलामी में है। तमाम मोहम्मद जो गुलाम आया मां मोहम्मद जो नौकरा मोहम्मद जा गुलाम थियो दुनिया जो गुलामी में जिल्लत आ कुरान ठाए पढ़े कारिया मैतुल्लाह जो दीदार करे हाजिया तलवार करे मैदान में निकले गालिया कुरान मुताबिक फैसलो करे कालिया कलमो पढ़े हबीब जो दीदार करे साहबिया आजान बुद्धि मस्जिद में अचे नेक नमाजिया खुदा जो कसम मोहम्मद जो गुलामी में इज्जत आए बिलाल सैयद कोने हबशिया पंजो कोने परावा बूरो कोने कारवा मक्के मदीने जो कोने हबश जो आ मेरा जवारी रात गुम्मे फरसत जुत्ती जो आवाज अर्श के पे अचे ॾाढा जोर से तहां जे सुभान अल्लाह बुधी मानू इंदा समझदा मुल्लो अकेलो कोने जलसो भरियो पियो आ जिन सुभान अल्लाह चाहिए थोड़ो अॻिते सुरीअ जो थोड़ो अॻिते जिन सुभान अल्लाह चए सुरो भला एल थी लॻल अथव सुरो सुरो विच में जॻह अञा त अचनि पिया गाॾियूं मोटरसाइकिलियूं चिंगिचूं रेड़ा हल खोसन में क़यामत दी अचे कुरान जो जलसो आहे सब जो सुभान हाय अंदाजो तकर हे मोहम्मद जा आशिक हे मोहम्मद जा दीवाना इन अल्लाह ला यंजर इला सुवरिकुम रब जी नजर शक्ल ते ना है माल ते ना है औलाद ते ना है नौकरी ते ना है गाड़ी ते ना है मंगले ते ना है रब जी नजर नियत ते आ इरादे ते आ ओ गुस्ताखो असा जो नबी जी ताइन करने वालो फ्रांस जा कुत्ता बुधा पाकिस्तान अमेरिका जो गुलामन जो ना है पाकिस्तान क़यामत तक मोहम्मद के गुलाम की धरती है। राजा जो सुभान अल्लाह जोर से असा जो नबी लावारिस ना है किरोड़े कलमे वाला अज भी मोहम्मद की इज्जत ते जान कुर्बान करने जला तैयार है।
अच्छा मुतालबा था क्यों नवाज शरीफ का जो इस्लामाबाद में सफारत खानो फ्रांस जो बंद करे हमले के पत्राणी मुल्क निकाल कर टीवी पे ऐलान कर तो पाकिस्तान अमेरिका जो गुलामन जो लाए पाकिस्तान मोहम्मद जो सज्जन आशिकन जो मुल्क है भाई भाई हद बरात करे जो भाई हद असा के जान प्यारी ना है मोहम्मद जी इज्जत प्यारी है असा के जो बंदमा सबक यो मिलो नबी की इज्जत हो हुर्मत पे मरना ऐनी ईमा है सही मक्तल भी उनका जिक्र करना ऐनी ईमा है डराता है मुझे दारो रसम दे अरे नादा नबी के इश्क में सूली पे चढ़ना ऐनी ईमा है मोहम्मद अजाश के मोहम्मद अजा दीवाना है सिर बनिए जान बनिए घर बनिए रब जो कसा नबी जो कलमो पढ़ा डॉक्टर खालिद वांगर टुकड़ा थी रक्त में भेजी खुदा जो कसम हाउस कौसर थे मिठे मोहम्मद से मुलाकात करना ये जनवारा नहीं ने ये असा हमारी गंजी सरकार में दे छो मुल्क तुझे पी जो आ जा नजर साहब धारा बंद करायो चोरियों बंद करायो ब्याज बंद करायो रुश्वत बंद करायो शराब जा गुत्ता बंद अन्या जे खैरत तो चकुला बंद करायो नजर साहब बंद जो छो मुल्क तुझे पी जो आ जा बस कर क़यामत जे सुबह ते कुरान जो आवाज गूंजा बरतानिया कुत्तो असा का मदरसा न कजे जगियो तू घेर थी लो सोचो कुरान दी अचो कुरान लावारिस है कुरान रब जी सुञाण दी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सभई तारीफों ना अल्लाह जे लाजे को जहानन जो पाली नड़ा है आयो सुजानो पंहिंजे अल्लाह के नबी से मक्के में बेटा यार हम मुशरिक आया हुजूर का पूछो जे रब जी दावत खणी आयो उन जो तारुफ त करा हिकड़ो आया बा उन जो अब्बो केड़ो अम्मा केड़ी चाचा केड़ा मामा केड़ा बिरादर केड़ी हुजूर चाचो बोलो हो अल्लाहु अहद चवेर मुजो अल्लाह अकेलो मुजो अल्लाह सबे ॻाल्हायो आसमान ठहण में अकेलो जमीन ठहण में अकेलो जबलन ठहण में अकेलो कायनात के हलाने में अकेलो कुल हु अल्लाहु अहद सुनो जबेल मुझे अल्लाह अकेलो नबी से मन साहब बैठो पोड़ो जिब्रील अमीन आयो सोहना रब तो चई न पोड़े के मां रब जा सलाम दे पोड़े पोड़े दे बोला सलाम मोकले तू तो 0 मीटर दे मोकली नो पोड़े दे रब जा सलाम अल्लाह हुजूर पूछो पोड़ा केड़ो कम कनो रब सलाम मोकलिया दई जैसे केड़ो मुझो वजीफो आ वो डाढो पढ़नो आया बनिए ते हो जा उता कदे हो जा दुकान ते हो जा कारोबार में हो जा किथे भी हो जा नी हो जे रात हो जे वो वजीफो पढ़नो हुजूर फरमाया केड़ो से मुझो कुल्लो अल्लाह सा डाढो प्यार है कुल्लो अल्लाह जंजे नाले तू चवनो न नंढड़ी सूरत आ हाय हुजूर फरमाया जो टे दफा कुलो अल्लाह पढ़े सजे खत्म जो सवाब बुधो 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 इस्लाम जा पैकेज दुनिया जे बुखिन कंपनिन जा यू फोन में पैकेज आयो मोबाइलन जो पैकेज आयो ज़ंक त हाने छितो करे मारियो आ माण्हू के बाकी इस्लाम जा पैकेज नफिल पढ़द फर्ज जो सवाब पर यो पैकेज सिर्फ रमजान में हलंदो थवा हाँ 3 दफा कुल होला पढ़ सजे खत्म जो अब्बे अम्मा जो चेहरे जो दीदार कर कबूल पियल हज जो सवाब कबूल पियल हज असावारा सुलेमानी हज ने गरीबन सा जुल्म करे रत चूसे हज जे उम्रे जे इते गरीबन जो रत चूस पंज उम्रे ते हर चौथे महीने पैसे वाला उम्रे जे गरीबन जो रत चूसे हारन जो ब्या वठन हर जो कलाक 400 रुपए पर ही ठोके वटे 1800 रुपया ब्या कलर जी बोरी जान 700 ही हाकी सगोरो 1200 रुपया सदके वना तुझे अजता सोचो
मानन के देखा वजा हज खुदा खौफ क्यों हाँ अब्बे अम्मा जे चेहरे जो दीदार कर कबूल पिला हज जो कबूल पिला हज मान तो जमा मिठो मोहम्मद हो जाए न सतायो अब्बे अम्मा के ये असारा छोरा गाड़ी ते लिखायो वतन अमड़ जी दुआ पिणे धाड़े लो हो जा पी त असा के वणे ही न थो ना हां अब्बो जन्नत जो गेट न सतायो अब्बे के न सतायो अमड़ के टे दफा कुल होला पढ़ सजे खत्म जो सवाब 10 दफा मिठे मोहम्मद ते दुरूद पढ़ जण त तो 10,000 दिरहम रब जे नाले खैरात कई टे दफा टियों कलमो पढ़ जण त रब के सजी जन्नत जी कीमत दई छॾई बुधो बुधो पैकेजन वारो इस्लाम जा पैकेज बुधो कम थोरो मजूरी डबल अमलुल कलील अजरुल कसीर हुजूर तो फरमा मुझे उम्मत थे कम थोरो छो तो ये उम्मत पोड़ी आ ये उम्मत पोड़ी आ पोड़न का लेखो ही न हुंदो पोड़ो सजो जी घर खटा दे गाड़ी में थोड़ी दो लटाई पोड़ा पोड़े जा केड़ा ये उम्मत पोड़ी आ पोड़े जा रब लेखो ही न कयो कम थोरो मजूरी डबल नमाज़ू 5 पढ़ो सवाब 50 जो मां न तो जमा मिठो मोहम्मद हाय नमाज़ो 5 सवाब 50 जो नबी जे सद के दफा खुलो हला खत्म जो सवाब हुजूर इन जे घर फरमा ला समरत बाद अल इशा फरमा सोमयानी का पुट क्यों कचहरियों न कयो बुधो बुधो पैकेजन वारो मच्छरन में बैठो है खुदा जो खौफ कर कुछ ईसा का बोल जागो बिन मानन के जागन जी मोकला सोमयानी का पो शरीयत में बेमान होने जागन हुजूर तो फरमाया ला समरत बाद अल इशा सोमयानी का बोल लंबियों कचहरियों न कयो न तो फजर हली विंदी केड़ा बमाणू जागन एको जमण मेहमान अचन जे जो असां मुला ता वट आया हूं ता के जागन जी बियो जंजी ताजी शादी चल होजे मदा शादी रात होदे मोह करे सोमे छोजे मुलो झले बियो सोमयानी का बोले जाग जाग असां जे गाल के समझ लागो न ठोके न के उब तो बजा हायो शरीयत में बिन मानन के इजाजत बाकी न जागो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सभी तारीफुन अल्लाह जिला जो आनंद जो पाली दर पांचन के पाले बराबन के पाले सजलन के पाले दुश्मन के पाले मुसलमान के पाले ओ महमूद कसम नेमतुल्लाह जी दावत अचल वाला रब्बो न के जेबो मुसलमान के पाले पर काफरन जी भी मानी बंद न तो करे बेटा ये जो दम मेरे जे तब दे जे परचे त पाट भरे दे कारून जी ने के असांजी ठोकंदो सोचो इब्राहिम अलैहिस्सलाम मेहमान का सवा मानी न खाए ऐ असा वड मेहमान आयो त घटी बी वठंदा हेलो मां महमूद को से आयो या तो मैं मां त पन्नी नि के बैठो घर मोबाइल माने पूरा जो मरकज सब जो सुभान जने सुभान अल्लाह चे थोड़ो अगे सूर्य जो अते पोया जमायत अची वे नंढड़ा बार यार खिलंदा सजो मामलो फिटाए अते सूर्य चो अते सूर्य भला एलपी लगल त सुरो ही न था कीडी त खलका या अन्या त अचल पिया बाण माशाअल्लाह अल्लाह सलामत रखे अल्लाह कबूल जो बंदी सुजाग थी चुका है मोहम्मद जा दीवाना कातलन ये समझो तो असां डॉक्टर के शहीद कंदा से जमीयत जो काफिलो रुक जी वेंदो गलत समझो काफिलो काफिलो कातलो याद रखो ए जमीयत जा जोधा रक्त जे आखिरी कतरे ते दीन जे दुश्मन सा लड़दा रहंदा बैयत बुलंद करे जो बैयत नारे तकबीर शाने मुस्तफा शाने साहबा शोहदाए इस्लाम शहीद इस्लाम उलमा डॉक्टर खालिद महमूद सुमरो जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर हाय काफिलो घटबो कोन वतन रहंदो
चौथे न काफिले के रत जो रेज ॾेई डॉक्टर ख़ालिद अॻिते करे विया। हाणे असां 28 डिसंबर ते जलसो कयो बिटशा में। हिकिड़ो माण्हू मूंसां मिलियो रोए पियो, साईं मां सुन्नी न आहियां, शियो आहियां। छो थो रोए? चई डॉक्टर ख़ालिद जी शहादत खां पोइ पक पई आहे त हुसैनी काफ़िलो जमियत वारनि जो आहे। नंढा न वॾा ॾाढा मुंहिंजो कीअं भला? चई इमाम हुसैन शहीद थियो तभी सिर सजदे में, डॉक्टर ख़ालिद शहीद थियो आहे तभी सिर सजदे में। नारे तकबीर, नारे तकबीर। शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो, शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो इस्लाम जे दुश्मनन ते, उलमा जे दुश्मनन ते नारे तकबीर। कातिलो याद रखो, ये काफिलो क़यामत ताईं वधंदो रहंदो, हलंदो रहंदो। इस्लाम जा दुश्मन आओ, ॿुधी छॾियो, मत सम्झो। मौलाना ते ख़ुदकशम न कया, डॉक्टर खे रत में पंहिंजारियो, वेही रहंदा। न न असां पंहिंजे माउनि खां खीर माफ़ कराए पेरनि ते हथ रखी दुआ कराई आहे त डॉक्टर ख़ालिद वांगुरु टुकड़ा थी आज कौसर ते पंहिंजे क़ाइद सां मुलाक़ात कंदासीं। ज़ोर से दिल पर दियो बंदा आलिम अॼु क़ुरान ॿुधाइण आया अथई। तॾहिं त सॼी दुनिया असां ते काबड़ियल आहे। अमेरिका चए थो इहे न हुजनि, हा एनजीओ द्वारा चवंदा इहे न हुजनि, यहूदी चवंदा इहो न हुजनि, सॼी दुनिया। पर रब चए थो देवबंदी क़यामत ताईं हलंदा। फेर कीअं करे? फेर लाइ त खोसन वारी दिलि खपे। सो ॿिए खे जे मूंखे झले बि त मां फेर कयो, ॿिए चयो टे खे टे जो, चौथे खे चौथे जो, पंजे खे नम वाणिया, हिकिड़े खे झले पियो। हाणे हवाई फेर पियो करे, डज़ जो के नम ई वाणिया किरी पियो। दिल पर दियो बंदा आलिम अॼु क़ुरान ॿुधाइण आया अथई। दिल पर दियो बंदा आलिम अॼु क़ुरान ॿुधाइण आया अथई। शिरक कुफर खे दूर करे ईमान बचाइण आया अथई। है मज़लूम जी गाल, मजबूर जी गाल, मजूर जी गाल जो कायनात में कया मिठे मोहम्मद कया। जमाल तिरमिज़ी में रिवायत आ, नबी से मदीने पाक में बैठा मानू हथ पिया ॾियनि। हिकिड़े नौजवान हथ ॾिनो, उनजे हथ में लिफो। हुजूर फरमायो तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो सईद आहे। केरु आहे? मां अंसारी आहियां। तुंहिंजे हथनि में लिफो आहिनि, छाजे करे? या रसूल अल्लाह जबल में मज़ूरी कंदो आहे। हुजूर हुनजे हथ खे छिके मिठे मोहम्मद चुमी ॾेई हाय और दुनिया वालों कायनात में कोई लीडर अड़ो ना है जे मजूर जा हथ चुमिया, जे हथ चुमिया असांजे आका मिठे मोहम्मद मजूर जा हथ चुमिया। ज़ोर से या हदीस में हैदराबाद प्रेस क्लब में पर साल पहिरी मई ते मजदूरन जो आलमी ॾींहुं मल्हाईंदा आहिनि पूरी दुनिया में। फर्स्ट मई मजदूरन जो आलमी ॾींहुं असांजे मुल्क में ॾींहुं मल्हाईंदा आहिनि। 14 फरवरी आशिकनि जो आलमी ॾींहुं। सदके वञा तो था आशिक वरी अहिड़ा जो सवा जो इज़ी लोड चयो त ॻाल्हाइणी छॾियो। गज़ल ॾी आहे 5 फरवरी कश्मीरिन जो ॾींहुं। 60 साल थिया आहिनि कश्मीरी पादर पिया खाइनि। मसइलो आख़िर कॾहिं त हल थी वियो। असां वारा सुता पिया न हो जरा मोचड़नि में हो मवाली सुता पिया, हिकिड़ो सवड़ लाहे वियो न तब नचे में धुलाणे ॿे अची चवनि अरे सवड़ लाहे वियो जे वेहाणो खण अचे त ॾिसूंसि हे अञा वेहाणे जे इंतज़ार। कश्मीर जो मसइलो कश्मीर वॾा माण्हू ग़रीबनि जो रत था चूसनि। सारियूं घणे माण्हू खपायो? सची ॿुधाइजो, जलसे में वेठा आहियो। 700 कमंद काठियूं 400 रुपया माण्हू कमंदो 130 ॿुॾी मर्रो गंजा यो माठ करे ईंदड़ साल देवियूं पोखिजो। 5000 रुपया कलर जी बोरी ग़रीबन वती आहे। 11 महीना कमंद जो इंतज़ार कयो अथऊं। उम्मीदूं कमंद में रखियो वेठा आहिनि। बाबो मरी वियो आहे, कई राति कंदुमि कमंद लाइ, अम्मा जे लाइ 2-3 देगड़ियूं लाइ वियो। चोरो बि तंग कयूं वेठो आहे, भागो हिनखे का डबो पैक वठी ॾिया। वॾियूं स्कीम आयो जो कमंद तो घर जा टपड़ बि खपा। ज़ालिमनि जो साथ ॾींदो ज़ुल्म वधंदो।
आलमन जो साथ ॾींदो इंसाफ तव्हांजे घरनि तक पहुचंदो। भला माण्हू त ग़रीबनि जो रत था। गसाना जो बादशाह नओ मुसलमान जो काबे जो तवाफ पियो करे। तवाफ दौरान रश हिकिड़े ग़रीब जी लत अची वियसि एराम वारी चादर। त हुन ग़रीब खे चंबो हई। ग़रीब आयो हज़रत उमर ॾे, सोना उमर तुंहिंजे हुकूमत में ज़ुल्म असां न ख़ैर त आहे, पर हाणे मुल्क जो बादशाह नओ मुसलमान जो हरम में रश लगी पई, मुझी चादर अचे मूंखे चंबो। हज़रत उमर हेॾा हेॾे आयो, छो हिन ग़रीब खे चंबो? कि मुझे चादर ते लतन नहीं, कि वो काबो तुंहिंजो आ जा, सभिनि जो हक़ आहे, तुंहिंजी लत बि कंहिंजी चादर। हज़रत उमर ग़रीब खे जो हाणे चंबो, ग़रीब जो चंबो जहिड़ी गदह जी लत, ताक़त आहे न ग़रीब खे, डोरा न शुगर न ब्लेड ब्रेड। हाणे मूंसां हिकिड़ो वॾो माण्हू मिलियो हैदराबाद में, सैयद सगोरो आहे। मूंखे चई मां लप गोरियुनि जी खाईंदो आहियां, तॾहिं 1.5 कलाक सुम्हंदो आहियां। ऐं हिननि ग़रीबनि खे रोड ते हंधि विझी ॾे, गोगरे जा ठका जहिड़ो जनरेटर पियो हले। ताक़त जूं गोरियूं खाइनि। हाणे असां वटि हिकिड़ो 60,000 में ॾंद विझाए आयो आहे, पर डॉक्टर चयो त गरम चांहि न पीजा, थधो पाणी न पीजा, निछ चई त वात न पटिजा। हा निछ में वात कीअं बंदि थींदो? पाण पे मुख ॿुधाए, चई मां कमरे में वेठुमि, निछ जो आई दरी खुलियल, ॾंद वञी रोड ते किरियो। बचायो पाण खे। आलिम ॾींहुं राति इहा महिनत पियो करे त नबी छा ग़ुलाम थियो, दर दर जे धिकनि खां बचो। हुज़ूर जे बिलाल सैयद कोने, हबशी आहे, पंहिंजो कोने, परायो आहे, बूरो कोने, कारो आहे, मक्के मदीने जो कोने, हबश जो आहे। मेराज वारी रात घुमे फर्श ते, जुतीअ जो आवाज़ अर्श। शिरक जे रूप में ई जो बंदी मुक़ाबिलो कजा, बिदअत जे रूप में ई जो बंदी मुक़ाबिलो कजा, गदपन जो इनकार कजे, जो बंदी मुक़ाबिलो कजा, सहाबत तबर्रो कजे, जो बंदी मुक़ाबिलो कजा। इमरान जे शक्ल में पाकिस्तान में अमेरिकी कल्चराणी थे जमीयत जो था तुझे रस्तो रोकींदा, मदरसन के खिलाफ एक्शन कर दे, फजल रहमान जा कारकुना तुझे रस्तो रोकींदा। इन्हनि मुजाहिदन के रब पैदा ही ने जे करे कयो, क़यामत तक मोहम्मद जे दीन ते चौकी इदारा। नारे तकबीर, नारे तकबीर, शान इस्लाम, शान इस्लाम, शान सहाबा, सर बकफ सर बुलंद, सर बकफ सर बुलंद। जमीयत उलमा इस्लाम सजी इस्लाम जे खिलाफ साजिश है। बटे डी इमरान बटे करोड़ बटे 3 महीना पे छोरियों न चाहिए सर, नया पाकिस्तान बनाऊंगा। जब अमेरिका कैसे पैसा बंदे नई शादी कई, हाने कादरी सूदो डी रात बैठो जो नौ पाकिस्तान का नया पाकिस्तान बनाऊंगा। बस कर जके पाकिस्तान न तो बने ना, दुबई लंदन वही शारजा धक्का खाओ, इते मोहम्मद जा गुलाम रहना। इस्लाम जे खिलाफ साजिश न कयो। तने ते चयो कह जो जरदारी जिंदाबाद, कह जो इमरान जिंदाबाद, कह नवाज शरीफ जिंदाबाद। हिकड़ो मर्द कलंदर मौलाना फजल रहमान किरोड़े मानू गड करे, कदे कराची में, कदे सक्कर में, कदे बहावलपुर में, कदे मीनार पाकिस्तान, कदे पेशावर, लखे मानू गड करे। अमेरिका कुत्ते के जवाब नहीं। खबरदार मोहम्मद जो इस्लाम क़यामत तक जिंदाबाद। मदरसा बरेलविन जा तर्जुमानी मौलाना फजल रहमान, मदरसा अहले हदीस जा पार्लियामेंट में जंग मौलाना पियो लड़े, मदरसा सिपाही साहब जा जंग मौलाना फजल रहमान। आजाद बंदी हो मौलाना फजल रहमान जे हथ ते बैत करे, ऐलान करो तो सियासत में इमाम, पार्लियामेंट में इमाम, जाए लीडर आए तो जो काज मौलाना फजल रहमान है। राजा तो जो सुभान अल्लाह बुलंद आवाज से और असा के जान प्यारी ना है फजल रहमान के मोहम्मद जो इस्लाम प्यारो है। उन्हनि के कुरान जो आवाज दुखियो तो लगे। हुजूर फरमायो कुरान क़यामत ताईं हलंदो। कुरान कुरान बरकत कुरान में आ।
हाणे असां हिकिड़ो वॾेरो मरियो उनजे पुट ठोके क्रिकेट जी टूर्नामेंट कराई 40 मूंखे जैसे बाबो छुटंदो मुंहिंजो हिते छोरनि छका हयां क़बर में मलाइका पिणे खे छका हणनि क्रिकेट सां पिणे छुटंदो चूता जा मुसलमान तबर्रक बिल कुरान बरकत कुरान में पर असां खे अंग्रेज केड़ी पट्टी पढ़ाई आ छोरन के कुरान न पढ़ायो अब पुट घणा थी 5 वडो छा कंदो आ डॉक्टर आ उन खां नंढो इंजीनियर आ उन खां नंढा बई बीए में उन खां नंढो उन केजी में कुरान मुल्ला गया बुख मरन मुल्ला बुख मरंदा फाटी मरंदा मुल्ला था बुख मरे या अंग्रेज कुत्ते असां जो दिमाग में पट्टी भरी जा तो कुरान न पढ़ा तो बच्चा बुख मरदा बुख मरदा चंगो हाने पाण में बैठा हूं ता हिते ऐलान कयो सुभाणे बाद ताल के पन्ने अकल में एमए वारा बीए वारा बेरोजगार भी अचन जेके मुल्ला बेरोजगार आहिनि उहे भी अचन मैदान हिकिड़ो गॾु थियो हिते जमो थियो मुल्ला के एकड़ बेकड़ के निभागा हुजन सपा तरड़ सब धंधे जा लगा एमए बीए वारा एडा बेरोजगार इंदा जो रेला भरे वने समुंड में उछो डिग्रियों बगल में ना हमें नौकरी दो हमें नौकरी अंग्रेज कुत्ते असां खे पट्टी पढ़ाई आ त अंग्रेजी पढ़ंदे नौकरी मिले कारण वारो केर आ सबे ॻाल्हायो कारण वारो केर आ रोज़ी ॾियण वारो केर आ लतीफ़ तो चे जबल मथे झूपड़ा झूला की न झुलन जंहिंजो आसरो अल्लाह में से पत्थर मंझ पलन कंहिंमें आसरो सभई ॻाल्हायो कंहिंमें आसरो फुटन में सारन में कमंद में नौकरीअ में दुकान में जंहिंजो आसरो अल्लाह में से पत्थर मंझ पलन से सदाई खुश रहन जिन आसरो न लाथो अल्लाह हजरत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी है ईसा जी माना सैर कंदड़ ईसा माना सैर नाला ही जिसके प्यारा है इनके करे हुजूर फरमाया नालो भलो रखो से भलो नालो केड़ो फरमाया खैर अस्मा अब्दुल्लाह भलो नालो अब्दुल्लाह है अब्दुल रहमान है अब्दुल रज़ाक है अब्दुल सत्तार है अब्दुल आदा अब्दुल सबूरा अब्दुल समदा अब्दुल वाहिदा ऐ असा सिंधन जा नाला किरड़ कांडेरो ट्रूह अक्कू चाचो लीमो लीमो बनालो वठ त वातो ही पानी जेके पन्ने जे मुहाजिरन के न था वठण अचने मलाइकन के था वठणी जरे आ जायो जा मुसलमान जे करे बाहर जमे न सजे कन में बांग कबे कन में तकबीर नालो भलो रखो छछू न कयो हां सुख न खणो इनके चिब्बो छोरो जाओ तेरे हंदे के चटी चटी लिखल का थे माइन जे चवण थे असा जो रिमोट रन नोट ये जो बचन जो हनन मुर्स के जनवरी में पगार ना पे हां अने साल मुर्स मा कम कढंदिया बिन तरीकन था या तडी न मेहणो तानो तानो दिन तो कहूं तो जुम्मो भलो 60,000 जो हिंदोरो वठिया साल जो ये जो तो मुर्स के बजड़ो पुछ तो लचा चिला दुकी में कपाए मनी बेरी हो हिंदोरो वठी आयो सुलेमानी चाहे पापन सा वेठो लगो रन जे पाया या जाल कम कढंदिया रोई रोवण त रन के कंप्यूटर दिया बस मुंह तो ये घर कदे सुख री मेहना ताना हुजूर फरमा अल मरद इजा जल्लत कमजा वो औरत जेका 5 वक्त नमाज पढ़े नंढा न वडा जो सुभान मुझे सोनो हुसैन तो जे मां निंद करे वरी उठा मां निंद करे वरी उठा मां निंद करे वरी उठा हत्ता जुनादी बिलाल तो बिलाल अची आजान दे पर अम्मा फातिमा मुसल्ले ते मौला जो कुरान पे पढ़े असा जो मां अम्मा अतया त जे तो रब जली इनाते ना बोलो वाला छो न तो मान जे जो असा दीनदार कोने हो इन जे करे एकड़ी माई 4 मर्द जहन्नम में वठी दी बुधो बुधो असा जी जवाबदारी है घर में दीन सिखा असा के न तो अचे अब आता यात अचे तो रब जलनी इनाते ना कुल वाला कलाम सब याद
शमन जा फौजी जा भाग्य जा निभाग्य जा सब अते याद कोने रब जाने आए मुसलमान पर जे चऊं था अबा वञो तबलीग में जमात में चिले में जमात तैयार है मां वांतो कोन वांदा ते अस्पताल पे दवा हलो पने अन्या वांदा दिसना दवा हलो सकर सेंटर जेल में अन्या वांदा दिसना दवा हलो कब्रिस्तान में सब वांदा है वांदो कोन है मोबाइल ला वांदो मैसेज ला वांदो मिस कॉल ला वांदो होटल ते वे माई खैरा ने भागी दिसना ला वांदो नमाज ला वांदो कोन है वटले मोबाइल को बस हाय नमाज ला वांदो थी न तरब के वांदो करण इंदो हाँ मुसलमान नबी से मेराज थे विया रब के जो मौला मुखे मेराज कराई मुझे उम्मत जो मेराज से तवा एकड़ो दफो क्यों उम्मत डी में 5 दफा मेराज कर नमाज जो तहां के था जो कलमे वारा जो ता कलमो पढ़ी दाखला वतिया असा करे वाणन के जो जुमे ते देर छो करना पानी जो जुमे में छा असा करे उनके जो बार मदरसे छोंदा मुसलमान तो के था जो तो कलमो पढ़ियो जेको दाखला वठनो उन सा सब शर्त कबा स्कूल में दाखला वठो न जो मास्टर उन के चवंदो 3 बजे अच जा 8 बजे अच जा ठंडी कोन मारी कापी खणी अच जा असेंबली थींदी फिर हेगा मुझे फीस पे वठो अच जा छोरो पढ़े न पढ़े न के फीस जो लाचा तो इन मास्टर के चे खोड़ छोरा पन्ने में वतंदा गदहन जा न हलाईंदा इनके चवंदो जे 8 बजे अच जा इनके चवंदो जे मास्टर खबर इन दाखला कोन वदिया मुझे इन जवाब तो कोने को कोली बागड़ी बीड मानियो इन नबी जो कलमो न पढ़ियो असन जो इन सवास तो ना है मोहम्मद कोसे में अचल वाला तो मोहम्मद जो कलमो पढ़ियो असन जो तो सवास तो कलमे पढ़ा खाबो नमाज पढ़नी आ रोजो रखनो आ हज करनो बा तबलीग करनी आ नेकी करनी आ नबी जी गुलामी अपनानी आ जमना का बैठी माना ताई मोहम्मद जो गुलाम थी जिंदगी गुजार कब्र में पहुंचने रब तुझे कब्र के जन्नत के बाग बनाए चले जोर से बुलंद आवाज से हां मुसलमान ला पाबंद ब्याज तू ना खा रिश्वत तू ना बड़ पानी हाने तो खीर में मच्छू पियो न करन खैर पर मैं खीर वाले खीर पे न मच्छी खणी भड़को खुदाई मार पे खीर में मच्छी चंदी रब जी कुदरत रब जी कुदरत कोने शाख जी कुदरत बचाओ पान के मन गश्शफ अलई जमीना हुजूर तो फरमाया मिलावट वाले मुझे जमात माना है सोचो तबर्रक बिल कुरान रहमत वारी नमाज बरकत वारी नमाज रब मोहम्मद जे सदके असा के नबी जे सद हुजूर फरमा मां पांजे उम्मत के सुनानी दो सही कियो सुनानी दो फरमा मुझे सच्चा उम्मती पक्का उम्मती 5 वक्त वजू कदा नमाज पढ़ंदा चेहरो बाहों पैर चोड़ियां जो चंड वांगुर चिमकंदा मां मोहम्मद बाह का वठी ओदे कौसर जो पानी भी प्यारींदो मान जन्नत में वठी हाने कराची जो इज्तिमा दियो 15,000 जमायतूं निकतियूं कल कर हिसाब कैलकुलेटर ही फेल 15,000 जमायतूं रेवेंड जो इज्तिमा जो 2 किस्तन में एक किस्त में 14 लाख माण्हू तहां जे इलाके जो हिकिड़ो हाजी साहब मूंसां मिलियो 4 CNG था 9 पेट्रोल पंप अथसि मुंहिंजो हाजी हिते पियो आहे जे कलमे जे बरकत सां रब जेको न पलाल में मज़ो रखियो आहे दुनिया जे एसन में उहो मज़ो न आहे ॾाढा हथ चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां और आवाज़ नंढा जो त अचो मदरसे वॾा जो त हलो राइविंड खणो बिस्तरो पोड़नि जी उते मार्केट आहे हिते असांजा पोड़ा घर घटूं हेॾा छिननि हज़रत उमर से मदीने में हिकिड़ो पोड़ो उठंदा किथां आयो आहे शाम मुल्क मां छो आयो आहे अतहियात सिखण ॾाढा छो न था चओ ये पोड़ा कम जा असांजा पोड़ा सॼो ॾींहुं नास ॾियो नास ॾेई ॾेई नासूं जहिड़ो मोटरसाइकिल जो सालन ज़रो हराम जो दीन काथों आयो आहे शाम मां छो आयो आहे अतहियात सिखण ॿियो कोई कमु कोन्हे चए ॿियो कोई कमु सोने उमर जे अखियुनि में ॻोढ़ा पोड़ा मुबारक अथई अतहियात जे सदके रब तो ते जन्नत वाजिब करे छॾी ॾाढी हंध जो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां और आवाज़ आयो कुरान में ये दर्स मिलिया
सुञाणो रब खे सहाबा कुरान पंहिंजे सीननि में आंदो मोहम्मद जा नौकर थिया हकल जो कंदा हा समुंड बि रस्ता ॾींदा हज़रत उमर से जुमे जो खुतबो पियो ॾे टे दफ़ा ही जुमला चई या सारिया अल जबल बिना मोबाइल के बिना वायरलेस के बिना इंटरनेट के हज़रत उमर जो आवाज 400 मील परे पे असा तो मोबाइल पे ॻाल्हाईंदो हलो दुबई पियो ॻाल्हाए ये मोबाइल वॾी निभागी दवा चैन जान के जरूर वजंदी मानी खाइंदो वजंदी अध सरोटे जहिड़ो घर ॻाल्हाए खुदा मानी खाइंदो वजंदी मस्जिद में वेंदो वजंदी बाथरूम में वेंदो वजंदी चौथो टाइम अञा ॾुखियो आहे सदरा सां वॾी निभागी आहे खुदा वैल मचाए न वरी मोबाइल खुदा जी मार पे चवंदा के हेॾियूं मोबाइलियूं जहिड़ो दोज़ख जो मोचड़ो ना हलाइणो अचेसि न बंदि करणो अचेसि हूअं निभागो नड़ जुमो निमाज़ो पढ़े कोन जुमे जॾहिं आयो मस्जिद में हाणे चइना जी मोबाइल हिनखे बंदि करणो अचे कोन होॾा मौलवी शुरू हेॾा मोबाइल शुरू वठि वठा हणो हणा हाणे सही केरु जान छॾा निमाज़ पूरी करे हीअं ओके हलो केरु इब्राहिम पियो ॻाल्हायां पने हुजे त नास वठियो अचिजां ॾही पंहिंजे नास ला सॼी मस्जिद जी निमाज़ हराम बचायो पाण खे कंदन आवाज़नि खां हुज़ूर फरमायो ॿ आवाज़ लानती थवा बा हिकु ॻाइण वॼाइण जो आवाज़ ॿुधो ॿुधो छोरऊ सॼो मोबाइलियूं भरियूं वेठा आहियो 3GB 2GB पिणे से GB चङनि भलनि जूं मोबाइलियूं ख़ाली कोन्हनि ॿुधो ॿुधो मुलऊ है मुल्लो होटल ते कीअं वे ॾाढी पच कमरे जो दर ॾे अंदर वेठो आहे तूं तहज्जुद वेठो पढ़ी आहे न खुदा जो ख़ुद सोच सातान मलून बिन आवाज़नि ते खुदा जी लानत आहे ॻाइण बजाइण जो आवाज़ औरत जो आवाज़ जेको चौथी वारीअ खां ॿाहिरि वञे हा माईअ खे क़ुरान न आहे पढ़णो हाणे त मायूं मुफ़्तियानियूं पियूं थियनि पर बांग न आहे ॼणी माईअ खे माई बांग ॾींदी त सॼो ॻोठ मस्जिद में हूंदो हिनजे आवाज़ में करनि था पर हुज़ूर फरमायो क़ुरान जो आवाज़ क़यामत ते बरकत वारो आहे हा हा क़ुरान जो आवाज़ हुक्मरान इहा आवाज़ बंदि न कयो हाणे त साया पिया थियनि मदरसा बंदि कयो एजेंसियूं पियूं अचनि रिपोर्ट पियूं वठनि मुंहिंजे मदरसे में एजेंसियुनि वारा आया से हेॾो मदरसो काॾों आणींदा आहियो मुंहिंजो इहा ख़बर आहे असांखे बि कोन्हे चओ अमेरिका ॾींदो मुंहिंजो पाण पियो पिने बेग़ैरत असांखे ॾींदो चओ केरु ॾींदो त मुंहिंजो जेको सॼी दुनिया खे ॾींदो आहे काॾों ईंदो आहे मुंहिंजो असांखे ख़बर कान्हे चए बड़ा रिकॉर्ड त ॾियो मुंहिंजो जेको को ॾे असांखे त रिकॉर्ड ॾियो न असांखे अहिड़ो पियो ॾे जेको रिकॉर्ड पुछे ई कोन ॾाढा ॾाढा जो न ॾाढा सुभाणे अल्लाह हाय हुनजे करे असांजे जमात फ़ैसिलो कयो आहे 26 फरवरी खां लखीअ खां सक्कर जो घंटा घर चौक ताईं 5 लख माण्हू गॾु करे असां अमेरिका खे इस्लाम जे दुश्मन खे मदरसनि जे दुश्मन खे ताक़त नामूस रिसालत जे लाइ लखे माण्हू गॾु करे महाराष्ट्र जे क़ियादत में जमीयत जा मुजाहिद ऐलान कया त क़ुरान अकेलो न आहे नबी अकेलो न आहे लावारिस न आहे लखे फज़रमान जा कारकुन सिरनि जा कफन बधी सक्कर जे घंटा घर चौक ते पूरी मीडिया ॾिसंदी दुनिया के पैगाम ईंदो त पाकिस्तान मोहम्मद जे ग़ुलामनि जो मुल्क आहे नारे मुजाहिदीन दा ॿई हथ मथे खणो ॿई हथ नारे तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा शाने कुरान शाने कुरान शाने कुरान ये जमात लावारिस न असां दहशतगर्द न आहियूं असांजो कोई वास्तो न आहे बम धमाकनि जा असां हिन जी मुज़म्मत कई आहे कॾहिं बि मौलाना फज़ल रहमान तशद्दुद वारो रस्तो न वरितो डॉक्टर साहब शहीद थियो लखे माण्हू गॾु हा हिकिड़ो शीशो बि न टुटो खुदा जो कसम इहो असांजो सबूत आहे त असां तकरीबकार न आहियूं बेनज़ीर मुई त पंपनि खे पायूं मार्केटुनि खे पायूं लाड़काने जे डॉक्टर साहब जे जनाज़े में लखे माण्हू हेॾा असांजी कूड़ी मीडिया पे जे 4.5 लख माण्हू आहे
नके मारे पर जेकर ये इश्तिहार में अचन मौलाना ऐलान करे केर रोके न पुलिस न रेंजर्स न आर्म हिकड़े मौलाना फजल रहमान ऐलान हाँ तो जमियत वारा तकरीब कर नाम दीना असा कानूनी रस्तो इख्तियार कयो है इंशाअल्लाह कानूनी रस्ते सा जिन भी कुरान जे खिलाफ साजिश किया असा मदरसन के ला तापत नामों से रिसालत के ला खत नबूवत के ला पाजी चार टकरा कराइंदा से मोहम्मद के खत नबूवत चंडारा अधारा केड़ा मुजाहिद जो भाई हद मथे घणो भाई हद नारे तकबीर शाने मुस्तफा खत्मे नबूवत कादियान ते इस्लाम जे दुश्मनन ते उलमा जे दुश्मनन ते मदरसन जे दुश्मनन ते नारे तकबीर तू गंडा गन मशीनन सा हिदायत सर बड़ंदई डंडन सा ये गाल न समझाए बाराणी मता अटके जमियत वारन सा रात भी मुझे टंडो गुलाम अली जलसो 20,000 जो मजमो 7 जिलन जी पुलिस एजेंट सो लथलाओ असा उते या गाल वाज़ेह कई त असा तखरीब कर ना आयो मदरसन जे खिलाफ एक्शन न खणो खुदा जो कसम असा पाजी जान दई मोहम्मद जे कुरान जे मदरसन जी बात गंदा आज वचन क्यों थे इंशाल्लाह नमाज पढ़ना से चौ तो से भाई चौ इंशाल्लाह नमाज पढ़ना से मस्जिद खुदा जो कसम ता जे करे काफर असा के मेहना था देन बुधो मुसलमान नमाज न पढ़े अब केरा दर्जी आया काहे जैसे बनी दी थी ओ तू छाजो दर्जी अब केरा लोहार आया डाटो छपड़ी दो दिन न पो तू छाजो लोहार अब केरा ड्राइवर गाड़ी हलाई न पो तू छाजो ड्राइवर तू मुसलमान हा नमाज पढ़ंदो न खणा लाउ तो मुसलमान नमाज न पढ़े चलो आजा सचा हुजूर फरमाए मां पंहिंजे उम्मत के सुञाणी दो सा किया फरमाए मुंहिंजा उम्मती नमाज़ी हुंदा वज़ू कंदा मुंह धोंदा पेर धोंदा उनजा उज़वा चोॾीअ जे चंड वांगुरु चिमकंदा मां मोहम्मद बा का वठी हौज़ कौसर जो पानी भी प्यारींदो मान जन्नत में भी वठी वेंदो मान केडी त ख़ल्क़ आई आहे महमूद खोसे में अञा माण्हू अचे अल्लाह वाह नेमतुल्लाह तुंहिंजो जलसो तॾे वञे तिन जे जेके खिली खीकारनि पाए भाकुर भाई पियो जो वेझो वेहारनि नकी तलब ताम जी रुगो पानी ढोक प्यारनि कातियो को हाड़ा की न के रुगो मोहब्बत सां था मारनि जेके सच्ची दिल सां सारनि तिन खे जायूं ॾिजनि जी कहिड़ा मुजाहिदनि जेको मुंहिंजो वाइद ॿुधी भॼी वेंदा सभु चओ सुभाण अच्छा सुभाण अल्लाह वारा भॼी वेंदा वॾा हर के थी माना गुलाम यासिर नंद साहब बैठो आहे उनजो बयान थींदो मूंखे इमरजेंसी कंहिं प्रोग्राम में वञिणो आहे इन जे करे दोस्त बैठा हुजो नमाज थींदी माना गुलाम यासिर नंद साहब ओ बीठे सिज खां पहुतल आहे माया नाज़ ख़तीब आहे मिठड़े अंदाज़ ऐं भत बि तयार पियो थिए जेको हितां वियो न गोॾे खां टंग चट हूंदसि सवाइ उन्हनि जे जेके मूं सां गॾु आहिनि اللهم لك الحمد كله ولك الشكر كله وعليك البلاغ كله لا إله إلا الله الحليم الكريم سبحان الله رب العرش العظيم يا الله سبنين جو अचण कबूल फरमा अल्लाह वेहण कबूल अल्लाह बुधण कबूल ईमान ऐं अमल वारी ज़िंदगी नसीब बुरे ॾींहं खां बचा अल्लाह बुरी रात खां बचा अल्लाह बुरी सोहबत खां बचा बुरे अंजाम खां बचा वार वार गुनाहन में आ विक गुनाहन में आ कोई अमल कोने अजे हबीब जे सदके रहम या अल्लाह सा तोखे न ॾिठो मलाइकन के न ॾिठो जन्नत जहन्नम न ॾिठी असां तुंहिंजो क़ुरान ॾिठो आहे ज़ालिम हुक्मरान असांखे क़ुरान खसण था चाहिनि ऐं अल्लाह मुसलमाननि में जज़्बो पैदा फरमा जो तुंहिंजे क़ुरान जे लाइ असांजे जान खे अल्लाह तूं हिफ़ाज़त कंदे जे काबे जी हिफ़ाज़त कई आहे बाबिल अल्लाह तू हिफाजत कंदे जे निमरूद के मारी मच्छर जे अल्लाह तू हिफाजत कंदे मुझा मौला असा के कबूल अल्लाह असांजी जान माल कबूल या अल्लाह 26 फरवरी दे हक जे आलमन जे का अपील कई है अल्लाह दाढ़ी वारन जी इज्जत रखजा अल्लाह पटके वारन जी इज्जत पांजे घरन में अमरन भेनरन न्याणन के चौ मुसल्ला विछाए दुआऊं कर
हे अल्लाह हे हक जा आलम मैदान थे तुझे कुरान खातिर निकतल हैं उन डी मर्द हजरात हाँ ये बिकड़ो नंढड़ो जिहाद थव मर्द हजरात कम कारियों उन डी दुकान के चो दुकान छूटिया ऑफिस छूटिया दफ्तर छूटिया स्कूल छूटिया हक जे आलमन मोहम्मद जे वारसन हकल कई है कई ॾींहं गुज़री वेंदा अजी हो इहो ॾींहुं 26 फरवरी वारो कुरान के ॾेई छॾींदे न खुदा जो कसम अल्लाह क़यामत में पां का वठी मिठो मोहम्मद चवंदो मुंहिंजे कुरान लाइ ॾींहुं कढी आलमन सां हथ में ॾिनी मैदान ते आए अचु था जो हौज़े कौसर जो पानी प्यारे तोखे जन्नत ॾे वठी हला कोई असांजो ज़ाती जहिड़ो कोन्हे कोई राशिद जे प्लाट ते कब्ज़ो न थियो आहे खुदा जो कसम सिर्फ़ कुरान खातिर दीन खातिर इस्लाम खातिर मुजाहिद मैदान ते निकतल है ऐ अल्लाह इन प्रोग्राम के कामयाब फरमा जिन भी इन दीनी प्रोग्राम में से नेमतुल्लाह सां तावन किया अल्लाह उनके खैर के कबूल फरमा अल्लाह इन नौजवाननि जे उम्र में बरकत अता फरमा ॿिया नौजवान क्रिकेट जा मैदान आबाद इन चंदो करे तुंहिंजे कुरान जो जलसो कयो आहे अल्लाह इन जे उम्र में बरकत ॾे अल्लाह इन जे उम्रनि में बरकत दे अल्लाह इनके क़यामत जे इमाम हसन हुसैन जे झंडे हेठा जन्नत नसीब फरमा महमूद खोसे के दीन जो मरकज बनाओ मोहम्मद जे गुलामन जो मरकज बनाओ साहबा जे दीवानन जो मरकज बनाओ आले मोहम्मद जो उबदारन जो मरकज सब साथी दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यद व नबीना व हबीबना व मौलाना मोहम्मद व अला आलि व बारिक व सल्लम मौला जेतरो टाइम दुनिया में रहा कलमे जे तमार सा रहा पान दे घुराए जुबान ते पाक कलमो जारी फरमा आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु साथी ने